इजलास के हवाले से खबर अवां सां शेयर कईसीं। नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ इजलास थियो आहे। बी खबर शामिल कंदासीं इस्लामाबाद का, जिते सब्जी मंडी वेझो बाहि लगी वई, इमदादी टीमूं पहुची वयूं आहिनि। इस्लामाबाद का खबर अवां सां शेयर कयूं पिया। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं पहुची वयूं आहिनि, जॾहिं त बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। कूलिंग जो अमल भी जारी आहे। बाह बसर ऐं टमाटो विकिरो करण वारे हंध लगी आहे। इमदादी टीमूं भी पहुची वयूं आहिनि। सब्जी मंडी वेझो बाहि लगी वई आहे। इमदादी टीमूं पहुची वयूं आहिनि। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी, इस्लामाबाद के सब्जी मंडी वाले इलाके में ओचितो बाहि भड़की पई आहे, जंहिंजे नतीजे में सब्जी फरोश जेके आहिनि या जेके एजेंट आहिनि उन्हनि जा अक्सर दुकान छापरा मुकम्मल तौर ते सड़ी रख थी विया आहिनि। अञा ताईं बि बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। बाहि विसाइण जी कोशिशि कई पई वञे। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बि वाक़िए वारे हंधि पहुची चुकियूं आहिनि। साॻे वक़्त ते के जानी नुक़सान जा इतला न आहिनि। इस्लामाबाद पुलिस जो इब्तिदाई मौक़िफ़ जेको साम्हूं आयो आहे त बाहि जेको आहे उहो या त खाधो पचाइण जे करे या दुखियल सिगरेट उछलाइण जे करे पखड़ी आहे, जंहिंजे नतीजे में सवें दुकान छापरा जेके आहिनि उहे सड़ी विया आहिनि। हिन वक़्तु मुकम्मल तौर ते बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि विसाइण में रुधल आहिनि। जी, वॾी महिरबानी। नाज़रीन, इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर असांखे तफ़सील ॾिना आहिनि।